खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे मीरपुर ख़ास रोड ते एंग्रो गोदाम जे भरिसां फुटियुनि खे कपह करण वारी जदीद मशीन अची वई आहे। इहा मशीन जदीद टेक्नोलॉजी वारी मशीन आहे जंहिंमें फुटियूं शटर ते रखण सां पाणे मशीन में वेंदी आहे जिते हू कपह थी ॿाहिरि ईंदी आहे। ऐं ककड़ा धार थी वेंदा आहिनि। अहिड़ी मशीन खिपरो जी अवाम जी मुश्किलातनि खे आसान करे छॾींदी। इन मौक़े ते खिपरो जे चेतन दास पवानी ऐं संदुसि टीम अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेका हाणे आहे वक़्त ऐं हालात जे हिसाब सां जीअं त मशीन जेके आम मशीनूं जेके लॻियल आहिनि उनमें इंसानी थोरो जान जो रिस्क आहे। इन जे लाइ ही नई टेक्नोलॉजी में एलिवेटर सिस्टम आहे जीअं त माण्हू जी जान जो को नुक़सानु न थी सघे। फुटी पाणे वञे थी जेका वञे थी मशीन में वञे थी उनखां पोइ जीअं ॿियनि में लॻल आहे पंहिंजो जेको आहे त फुटी उॾामण लाइ कंडेंसर लॻल आहे जीअं फुटी उॾामे न त पंहिंजी जेका बि शइ आहे त माण्हू जी जेका लाइफ आहे वधे वधे हिन में सिक्योर आहे। हीअ जेका नई टेक्नोलॉजी हाणे फ़ाइदो ई आहे। ऑटोमेटिक लॻाई आहे, हिन में सिरकी बि लॻल आहे ऐं हिते बि माल ॾींदा आहिनि त हिते ॾियण खां माल छा आहे त हथ बि अची सघे थो त हू टापे वारी मशीन हूंदी आहे। हीअ असांजी डबल रूल वारी आहे। अॻियां खां माल संदो मथां सिरकी खां अचे थो लिफ्ट खां ऐं हितां निकिरे थो, को ख़तरो न आहे। ऑटोमेटिक लॻाई आहे सेठ ऐं हिन में को हथ बत पे वढण जो को ख़तरो कोन आहे ऐं बहितरीनु ॿिज कढे थो ज़बरदस्त। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।